यार महबूबा ही अल्लाह पाक जी हिकिड़ी वबा आई आहे। को बि चेयरमैन यूसी जो या को बि वज़ीर कहे असां ग़रीबनि जो पुछे ई नथो त असांजो कहिड़ो हाल थींदो यार। इहो आसरो बि न कजांइ ॾिसंदा जॾहिं वोटनि जी ज़रूरत पवंदी अथनि हा पोइ कीअं असांखे ॻोल्हे लहंदा आहिनि त यार वोट त महिरबानी करे ॾिजो। ऐं जॾहिं हीउ ॾुखियो वक़्तु असांजे मथां आयो आहे त कंहिंखे बि असां यादि न आहियूं। वॾा बेवकूफ़ त असां हुन ओॾी महिल असां वोट न ॾियूं। पर यार मां हिकिड़ी मूं ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? इहा सोची आहे त पंहिंजे हिन यूसी जो चेयरमैन आहे न्याज़ शेख। हा इहो थुलड़ो उन ॾे हलूं ॿियो कमु था कयूं न। सामान पंहिंजे घरां खणी था हलूं मन को शर्म पएसि उहो सामान ॾिसी तोख सम्झी सामान ॾे वठंदो त हुअं ई कोन न। हा ईअं थी सघे थो जे असां खणी हलियासीं त पोइ कुझु हया ईंदुसि त मां हिन फनकारनि को वटां वतन शहर में खचड़ी कंदा पोइ का बोरी अटे जी ॻाल्हि चांवर गिहु पोइ ॾेई विझे। हलो सामान मूं वटि पियो आहे कुझु बसर थोरो अटो आहे धाणा मिर्च इहे खणी हलूं माना उन्हनि खे ॾिसी मन को हया शर्म पए न मिड़े ग़रीबनि जी ॿुधनि न त यार असां त थो थी विया। हल 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 त निंड न पई अचे। हल 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 अच्छा चुमारू केरा रे? हाँ साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अरे ते खबर ना है तो लाख राउंड बोल रहा है। हिन हालत में हेॾे आयो छो आयो माने? हां शर्म न थो अचे बेशर्मो। साईं वो असुल में गाड़ी आई जो तव्हां घर खां ॿाहिरि न पिया निकिरो न असांजो तव्हां वटि मथां को सामान न हुजे असां खणी आया आहियूं साईं। हाँ छो जो तव्हांखे मथां ज़रूरत हुजे सामान जी। कंहिंजे लाइ सामान हूंदो अथव? तव्हांजे लाइ पूरे हफ़्ते जो अथव साईं। भई सही आहे। यूसी जा चेयरमैन हुते असांखे एहसास थियो। हव जी महिरबानी। अच्छा इहो बियो त सही न। चाय वर चाय। साईं हिकिड़ी सेल्फी कढाईंदासीं। ऐं साईं तव्हां हिकिड़ो साबुण ॾींदा हो त बि तव्हां 20 सेल्फियूं कढा असां हेतिरो सामान त तव्हांखे ॾियूं अरे सपा के बि हया माण्हू आयो। हा ठीकु आहे सेल्फी कढो। हा पर हिकिड़ी ॻाल्हि अथव उन हेठो लिखिजो त ही सामान असांखे असांजे हथ जे चेयरमैन यूसीअ वारे ॾिना आहिनि। सामान असांजो लिखो तुंहिंजे नाले? हा न त हिन महिल मां पुलिस खे फोन करे और तव्हांखे ॿिन्ही खे ॿधाईंदुसि त हिन खे किराना वायरस आहे। बाबा जान सदा। हाँ हाँ साईं हाँ असां लिखंदासीं त ही सभु सामान असांखे पंहिंजे चेयरमैन साहब हा इहो हथ मुंहिंजे हा कढो सेल्फी कढो। हा हे मां तव्हांखे हीअं ॾियां हा पर खणी न वञिजो। साईं खणी कोन था वञो। हे बि ॾिस न त हा साईं ग़रीब आचार ग़रीब मिस्कीन आहे साईं। हा साईं वेलो साईं साईं ॾाढो तव्हांजे हथनि में ठहे थो। हे बि वठी ॾियो साईं। मिस्कीन आहे साईं। हा साईं के घर में अतो ई कोन्हे। हेठो छा लिखूं था सघे चेयरमैन साहब असांखे? हा इहो लिखिजोसि त हे असांखे चेयरमैन साहब असांजे यूसी वारे ॾिना आहिनि। न त बेइज़ती कंदोमांव कुतनि सां गॾु खणंदोमांव अहिड़ी कंदोमांव जो ईअं कदु खणी न घुमंदो बेहयावा कंहिं जाइ जा। अरे हर घर वञी वेहो न निकिरो ॿाहिरि रखो सामान। हलो 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 निकिरो। बेहयावा माण्हू ॾिठो ई न। यार इन त हद करे छॾी बेहयाई जी। मां चयो हिनखे को हया शर्म पवंदो हीउ जेको असां सामान आहे त उहो बि खणी वियो। हा साईं तोखे वॾो शौक़ु हो त इहो सामान खणी हलंदासीं ऐं हो असांखे अटो चांवर ॾींदा विझाई वियो घर जो सामान हफ़्तो बचड़ा खाईंदी आहे त उहो भलो न हिन जो ढिढ भरी। हल हाणे हल यार हलूं त सही पर मां पैगाम दोस्तनि खे ॾिनी त दोस्तो हे उहे माण्हू अथव जंहिंखे तव्हां वोट ॾींदा आहियो। हे उहे माण्हू अथव जो अॼु घर खां ॿाहिरि नथा निकिरनि। जे निकिरंदा त इहो सामान खणी था वञनि। ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजी मदद पाण कयो। जेके बि ग़रीब आहियो पंहिंजी मदद पाण कयो। अलाह जो वास्तो अथव हिननि जे आसरे न लॻिजो। सच थो चयो ख़ादिम सच थो चयो। ओ बा हे वॾा माण्हू असांखे किथे ॾींदा? हे वॾा माण्हू जेॾा आहिनि न तेॾी हिननि खे ज़रूरत आहे। असां ग़रीब हिक ॿिए जो अहसासु करे सघूं था हिक ॿिए जे ॾुख खे सम्झी सघूं था हिक ॿिए जे दर्द खे सम्झी सघूं। अचो अचो त पाण में सभु गॾिजी हिक ॿिए जी मदद कयो। ऐं मां सोशल मीडिया जे उन्हनि सभिनी दोस्तनि खे सलाम थो कयां जिन ग़रीबनि जे लाइ आवाज़ु उथारियो आहे। अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो।